हुज्जत आंदा बुधाए भला हिन में हिन भला घणा डंग बीठा हन जड़ा आखिर ते बैठा हो दोस्त मौला जे तू हुज्जत आंदा बुधाए हिन में डंग आहिन घणा इमाम जो अरबा ताला तो अरबा वनी गणियो 4000 चार दाना 4000 चार दाना अच्छा उन जो हिकड़ो वाठो जंहिंजो नालो अब्दुल्ला बिन आमिर बिन कुवैर बिन लामख उनखे चए हिकड़ो त लिकाए अॼु हुज्जत इलाही थी चवे त 4004 हिकड़ो लिकाए त सही तव्हांखे मां अॼु लिखे ॿुधाए त तोवारो इल्मु मोकिलियो उन हिकड़ो खयो खीसे में विधे चए मौला घणा इमाम जो हिन महिल 4004 दाना वञी गणियो हिकु दफ़ो जे महिल गणियमि चए मौला 4003 इमाम जो अञा गणियो गणियनि 4003 ज़ेन ॿोलियो हुजे तव्हांजो बलफ पिया आन थींदा बंदि थींदा 4004 चए मौला 4003 मां चवां 4 ऐं 3 थियनि गणिया हन मौला हिकड़ो खुटे ते इमाम जा जुमला सकत समा व लफत अर्ज़ आसमान रही तो सके ज़मीन खत्म थी नहीं सके हुज्जत जो लफ्ज़ गलत न थो लगे जने मां चयो 4004 त आहिनि 4004 खुट नहीं किया जे मौला साबी गणिया हन तुझो शियो जी गणे इमाम जो चुप कयो फक़ाम उथियो सलाम एकड़ो जुमलो जो अय्यतो हल रत बिल फाक़दा जवाब से इमाम अलैहि सलाम दिसी करे एकड़ो जुमलो जो ओ खुटल दाना किथे आ तारीख लिखो ने जो खीसे में पाने बाहर आयो अगम भी तो चले लबैक या मौलाई लबैक या हुज्जतुल्लाह लबैक या इमाम अल हुदा लबैक या इमाम अल हक मा हाज़िर हक जा इमाम मा हाज़िर अल्लाह जी मखलूक ते हुज्जत इमाम जो हे तका हिते लिखायो है अगर तुझे वातो हिनखे खणी वनी मशरिक में सतन ज़मीन में लिखाए सतन में देर थींदी हिन जे अचर में देर थींदी बुलंद आवाज़ से सलवात आले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद माशाअल्लाह यो लको हुज्जत इन देना गाली में लेकिन हुक्म थियो मां एकड़ो लक़ब बियो पढ़ा हाय हाय बिस्मिल्लाह बियो लक़ब थस वली हाय हाय सुभान अल्लाह वली जो मानाऊं त इलाही आहिनि आका मौला हिकड़ी अञा अथसि माना औला बनास से अनफुसहिम वली उनखे चइबो आहे जिस्म तो जामू जा सुभान अल्लाह नारे हैदरी नारा हैदरी वली जी हिकड़ी माना है औला बिना से जिस्म तुंहिंजा मुंहिंजा हुकूमत हुन जी मां इनखे थोरो भला वादे कयां मिसाल तो ॾियां जे तूं मां हथ खे चाहियो हेॾे अचो जे अली चाहे हेॾे त हे हुन जी इतबा कंदो तुंहिंजी मुंहिंजी न जिस्म तुंहिंजा मुंहिंजा हुकूमत हुन जी उनखे चइबो आहे वली तारीख़ लिखियो कंहिं हाकिम हसन मुश्तबा के घुरायो मदीने खां पंहिंजे शहर ॾे फ़क़त इन लाइ त मां ॿुधायांसि त इज़त छा आहे लिखत कयांसि त तोखां बाद मूंखां बाद वली कहिड़ा इहो उनवान लॻा इनखे मां छेड़ियां कोन थो लेकिन जेको मुंहिंजो उनवान आहे वली छा आहे इमाम हसन मुश्तबा जॾहिं 10 शीयनि सां गॾु हले पियो हे उथियो हिक खे तो चए लम यकुम अहद जी अली जो पुट अचे को भी हुन जी इज्जत लाइ न उथे को भी न उथे छो ताकि इनखे एहसास थिए त मुंहिंजी इज्जत होॾे आहे
मुझे चाहने वाला होदे हिते सब हिन जा सभिनी चुप कई वली चेको छा कया तारीख लिखियो फलमा दखल असल में इब्न अली फकाम व नफ्सु अनिल अबिया अली जे लाल पहिरो कदम रखियो इन खो अवल पाण उछो नारा हैदरी इन खो अवल पाण उछो हिकड़े जस ले मादा मनाना जो तो इदो बसा के छोरो गयो है तवजो करते उथो इदो बसा के छोरो कई इन जो मां उथण ते मजबूर थियो मजबूरी कहड़ी थई जब इन्ने रत कानत सुबान इमाम अल हसन व क़ालत ली जे जीन अली जलाल कदम रखो तमा देखो हिन खो पहिया हिकड़ी आस्था भला भई अचे जे ॻाल्हि आहे चो त ओ बदबख्त अज जे करे हुज्जत खुदा जी हुन जे वली जी इज्जत न कंदे उते काई खत्म न क्या सुभान अल्लाह तमा हुन जी मखलूक लाया खैर परवारो चवण जो हक त हुन के पाजे वली जी इज्जत कराइण ईंदी आ ख़बर अथस त मुनाफ़िक़ जॾहिं बि सुभान अल्लाह काउंटर जंदो जैन ताज मुले हाणे लाउड बंद थियो तमाम चेस तो त तख्त ते वे मोला चो अल्लाह जो वली तख्तन जो मोहताज कोन हुन जो वली तख्त ते हुजे तब वली आ ज़मीन ते हुजे तब वली तख्तन जा तहां मोहताज हो असां न आहियूं जुमले के जेसिताईं वाज़े न कया लुत्फ़ न ईंदो इलाही सारा ज़वार हाणे थी आया आहिनि मस्जिद सहला जे भरिसां मस्जिद सासा इब्न सुहान छात्र इमाम हसन चयोसि तख्तन जा तहां मोहताज हो असां न सासा इब्न सुहान अली जो शियो वा ज़िंदगी सॼी वक़ुफ़ के रुगो अली अली करण जे लाइ जॾहिं 36 हिजरी में मनसब मिलियो अली के सब उथिया बख़िल न कया अली अंत सईद अली खुश नसीबा तख्त मिलई हुकूमत मिलई मनसब मिलई उहदो मिलई चुप कयूं वेठो पुछन सासा हुमद अली जा कसीदा पढ़ंदे थकबो न अॼु हेॾो वॾी खोदो मिलियो खिलाफत जो मिल जे तव्हां मिलो मुंहिंजो अंदाज़ो लगा जे तूं कीअं मिलंदे जॾहिं मिलां त पोइ ॾिसजो सब मिलिया ॾिसंदा त हे कीअं मिलंदो उथियो माण्हुनि खे हटाईंदो ज़हन में हुजे इमाम हसन जो छा चयोसि तख्तनि जा तहां मोहताज तख्त असांजा मोहताज सभिनी जेका हंधे ते हे कीअं मिलंदो उथियो माण्हुनि खे हटाईंदो 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 कई छा क़ुबिल अला रजल हे अचण सां पंहिंजा चप अली जे पेरनि ते अमीर मौला जे कदमनि ते भरोसो ॾेई हिकिड़ो जुमिलो चई मौला तोखे छा चवां बाबा यदहु अलल मिंबर हथ रखे मिंबर ते जदो अंत सईद लिन जालिस अलैक अली मिंबर अली के छा चवा खुश नसीब तू आ जो अज तुझे मथो अली जो आदिल इमाम वेठो नारा हैदरी इमाम जन तख्त हिन जे ते कोन वेठा भरसा का कुर्सी आ उते वेठा हिन जा किराए जा अंदर खतीब सुभान अल्लाह खबर तो पई ते किराए ते कम हाणे जो कोने जो किराए ते खतीब पुराना याद रखजो बचंदो हमेशा किराए ते जेके आंदा वया जा अञा अचनि था नीस तो नाबूद थींदा हिकिड़ो उथियो वो मुख्तलिफ जगहों ते वेठल हिकिड़ो थियो मुखातिब थियो हाकिम ॾे तूं भलो वॾा भला अली ग़रीब अली कपड़नि खे चतियूं अली वटि छा हो ॿियो थियो उन बि ईअं इशारो थो ॾियां हिन जो लेख वधीक खोलींदुसि न टियों थियो इमाम चएसि तूं बि उथी थो तूं लाइक़ आहे तोसां मां ॻाल्हायां सुभान अल्लाह मां तुंहिंजे अचण खां वाक़िफ़ जमण खां वाक़िफ़ जुमिलो ॿुधजो नसईत इन अबाक असगर मिनक याद कोन थी तूं हुआ जो तूं पंहिंजे पीउ खां ई 2 साल वॾो
अदबन आए दरे मुश्तबा मुखातिब थी तो चेस त तुझी हैसियत को वाक़िफ़ आहे त मां छा ॻाल्हायां तुंहिंजे लाइ घणा ई तमामु हलाए चेस तो अली जलाल तो के ताकत केतरी आ छो तुम करे सगी बोला तो चवे अना वली मिन अल्लाह है मान हमें तो वे हारे बनाया मुझे इज्जत हुनर दिया क़ुव्वत हुनर दिया ताकत हुनर ये जुमला ता अॻियां जीअं दिल चयो वदा हिनंद से न हुजे केतरी ताकत बोला तो चवे लो शे तो लजल तो शाम इराकन इराक शामन लो शे तो लजल तो ज़कर उनसन वल उनसा ज़करन अली जो लाल हिते बीठे चाहे त शाम के इराक बनाए इराक के शाम बनाया चाहे हाँ मर्दन के मायूं मांझे कले चाहे हाँ मर्द के औरत औरत के मर्द याबा मोहम्मद मां तकदर अला ज़ालिक कुनियत मौला जिया अली जलाल खाली गाल कई थई तो के ताकत थोड़ी आ ये तो हुन जो कम आ मर्द दे या धियो मोकले तो के ताकत केड़ी जुमलो ते बस के इमाम सलाम दसी जुमलो हिकड़ो जो अमाओ तस्तही तकौदी बैन रजाली बेहया औरत उठ मर्दन में छो थिया मशीनरी चेंज सिस्टम सजो चेंज कोशिश थी थो न कोशिश थी करे तो भजा चाहे थी तो भजा इमाम चल अञा सजा रहल थई तो अल्लाह जे वली के छेड़ियो चमचागिरी जो करे हिन जी हाने तुझी जिन सजे थी पर अञा सजा रहल थी से मौला बचायो छा थई अली जी लाल जब तो के चयो के तू अल्लाह जे वली जी तो हिन कर बुध छा कद सारत आइलुक शख्सा हो जेका ज़ौजा छदी ही इराक में मां उन के तुझो शोहर बनाए छयो बाद में मथे ते पोती पाराए सिधो वठी आयस मदीने अली जलाल ॾाढी थी थस रहम कर त कोई ते वने गौर कजो हिकड़ो जुमलो आ इमाम जो हीअ त चाहे थी त मां पोइ ते मोटा हुन खां त पुछो वो चाहींदो त मां वरी ओरो त थिया हुन खां त पुछो तो जीअं चेंज कन वाला ये चेंज कंदे त छा थींदो इमाम ने जुमला जी मां हिननि जो जिन्स मटायूं मोटाए भी सघां नथो पर हिकु लहज़ो हिननि खे छॾियो छो मां यरजा इल्ला हत्ता वलद मिनहुमा खुनसा ऐसे ही मोटाईंदम जेसिते हिननि खे टी जिन्स न लाउड जो साथ पूर्वा में कोशिश किया तो जुमले का मुकम्मल पढ़ा ये ऐसी की कोई ते कौन मोटाई जैसे कि ट्री जिन्स न अचे एकड़े जमला ट्री जिन्स छो या बरा पुट जा धी इमाम जनन न हत्ता यफरा फी फुरू शाम छडियोस ट्री जिन्स में उहा वंदी थी शाम जे गलिन में ऐलान कंदी वते ॾिसो जेको अली या वली के भौंके न मर्द न औरत हूंदी बुलंद आवाज सां सलावत इमाम हसन
इमाम हसन हकीकत हर एक लक़ब ते कलाम कजी गुफ्तगू चौथो लक़ब था साफ़ सब्र एतिरो कई जो घर वारी ज़हर मिलस मखसूस आखिरी पढ़े साबुता ना मां तव्हांखे ॿ चारि जुमिला उन जा तो ॿुधायां अली वारा मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तव्हां मजलिसूं ॿुधो था ते उहो जुमिलो आहे जिथे मां पढ़ियो हर अख़ जो वज़ू थियो आहे मोमिन दुआउनि लाइ चवंदा आहिनि साईं दुआ कयो भाउ जेल में आहे रिहाई मिली पवेसि कसम अथव अली जो अॼु ताईं तव्हां ॿुधो आहे त कंहिं इहा दुआ घुराई हुजे साईं मुंहिंजी भेण जेल में आहे कोई न सोचो या त कॾहिं ॿुधो आहे त चइजे साईं मुंहिंजी अमड़ जेल में आहे अजीब क़ैदी अकेलो क़ैद न आहे माण्हू पुछियो क़ैद अच्छा जेकॾहिं कैदी खे इतला मिले त मुंहिंजी कैद रिहा थी थिए ख़ुशि कहिड़ो थींदो मुकी या कैद दोस्तनि सां मिलंदुसि भाइरनि सां मिलंदुसि अजीब कैदी सिपाही चवेसि थो कैदी कैद रिहा थी थिए फ़क़ाल अली इब्न हुसैन ऐन अज़हब रिहाई जो ॾियो था त मां काॾे वञा मौला अमा जो आवाज़ शाम ते ॿुधाए मौला तोखे मूंखे बार बार करबला बिलख़ुसूस जेल में ज़वाल आया सिपाही चए थो वतन वञ मौला जो चए थो माना मां पकाली मुंहिंजो कहिड़ो वतन बचो शाम में रही पवां जिते सकीना दफ़न हुते वञी रहां जिते बाबो हुसैन दफ़न मुंहिंजो छा बचो जेको वतन त मदीनो थिए न मौला वरी तो चवे मदीने जो वञा मदीने वारा कोन पुछंदा तूं त आयो आहे कुबर काॾे तूं त आयो आहे गाज़ी जहिड़ा जवान काॾे विया मस्तूरात कोन पुछंदियूं हाणे त अली असगर ॿोलियूं ॿोलींदो अली वारा रिहाई मिली छो जो मां हितां जुमिला कुझु हिन इलाइक़े में पढ़िया उतां खां अॻिते मदीने जे ॿाहिरां जॾहिं पहुता कैदी वतन जे दीवारुनि खे ॾिसे ख़ुशि ज़ैनब चवे या मदीनतो जतना ला तक़बलीना रजअना वला रिजालन वला बनीना जॾहिं तोखे छॾे विया हुयासीं माउनि जी कच्छ में बच्चा भेनरुनि सां गॾु ॿाहिरि अॼु क़बूल न कजां जो माउ पंहिंजा बच्चा पोहाया भेनर पंहिंजा ॿाहिरि ॿाराया अली वारो इमाम जो हुकुम थियो बशीर इन अवाम कान शाइर लना तुंहिंजो बाबो बि असांजे लाइ शाइर कंदो हो शाइरी कंदो हो शाइर हो वञ वञी ऐलान कर मदीने जा सैयद मोटी ऐलान कंदो तो अचे बशीर जुमलो तो अचे या अहल मदीना ला मकाम लकुम फिल मदीना मदीने वारो मदीनो तव्हांजे रहण जे लाइक़ न अथव मदीने जा मुर्शिद मारिया विया छा रही जॾहिं तोखे मौला हुसैन घुराए उते वांदो वेही टाइम पास न करे सघंदो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी लिखियल जुमिला गौर सां करे पढ़ंदा कयो लिखियल छा आहे ऐलान कंदो कंदो उम्मुल बनीन साइण जे घर जे ॿाहिरि आयो लठ जी टिंक ते बेबी अची पुछे थी हल चाय बिनील अब्बास बशीर ऐलान तो ते कंदो त मदीने जा सैयद मोटिया छा ॿुधाए मुंहिंजो गाज़ी मोटियो आहे अल्लाह जो आहुदा हुकुम ज़हरा दिया बशीर तो चवे बीबी तुंहिंजा टे पुट ॿिया बि हुया उन्हनि जो न पुछई
ज़हरा जे लाल हुसैन जो न पुछे, अली अकबर जो न, कासिम जो न, भला अब्बास जो छो थी पुछी, रोण जेके आया हो टिन पुटन जो न पुछी, ज़हरा जे लाल हुसैन जो न, गाज़ीअ जो छो लफ़्ज़ इहो अथव, रोई थी चवे जे मूंखे पक्का गाज़ी आयो आहे त सभु आया मौला जो सोनो बंदा अल्लाह मुझे आज इज्जत में फरमाए बच्चा जुमला ॿुधो चते मूंखे पक्का जे गादी आयो आहे त सभु आया बशीर त चवे न बीबी गादी मारियो पुछे थी भला ॿुधाए घणा मारण वारा गादी खे तो भी अदद आला ॾेणे में कोन हज़ार हे जुमलो मौला जो खाबे बाज़ू ते लिखियल अथव लेकिन बुधे हजार चिती या बुनियल अब्बास मां कान सैफी भेदी कर तोखे पालियो तो मां है न अज तुझी मां के पक थी वई तुझे हथन में कुछ न हो तलवार हुजे याद को लख हजार छा मशरक खां वठी मगरब ताईं को अब्बास जो मुकाबलो न करे हा बीबी जॾहिं गादी वञे पियो ख़ाली हथ ॾिसी पियो चवे जे हीअं मोकिलिणो हुयई त पोइ ज़हरा ॼाई वठी छो बसि ऐलान थियो मर्द औरतूं सभु गॾु थिया कोन थो पढ़ा त मोहम्मद हनफिया कीअं मिलियो बसि जुमला इहे ॿुधो सभ खां पहिरियां मौला बचल महमद वठी नाने जी क़ब्र अदा मां वाक़ुफ़ न आहियां त अली जो बचड़ो को वेठल आहे वेठल हुजे त मूंखे माफ़ कजो ॾुखियो जुमिलो अथव मौला हिकिड़ो वेण कयो आहे या जल्दा सुबैना कमा यसबुल उमा व अबीद नाना तुझो दीन तो बचाए आयो हां पर नाना तुझे पुटनि खे ईअं मारनि जीअं ग़ुलामनि खे मारबो मौला फज़ल कबूल करे मौला मातम दा मान के वधीक खोले पड़ी कोन थो सघां ॿियो जुमिलो थे या जल्दा सकतत लहम अनिल उज़ाल नाना एॾो मारियो तुंहिंजो पसलनि तो गोश्त किरी पियो इहे जुमिला इमाम जा ज़ैनब आलिया जा भेण ॿ या जल्दा इन बनात तंबरुन फिल अस्वाक नाना दीन बची गई धीओ बाजार में रुली वई जो जुमलो अजीब छे या जल्दा मां बका मदीनत मिन बादल हुसैन लम अरह नाना हुसैन को अहिड़ो शहर न हो जिते ज़ैनब खे वठी न वया मौला मतदारी कबूल करे मौला तोखे मूंखे शाम जो सवार बनाए रोइण वारो बीबी वेण ॿुधाए नाने खे वेड़े में आई अध रात थी रोई थी चवे बचड़ा हली अम्मा ज़हरा जी ख़बर ते हलो अॼु बि आज़माए तूं धीअ पीउ को ॾुख लिकाईंदी ॿाहिरि को लुकाईंदी अम्मा कोन मुझे तमास तो जे कॾहिं धीअ का शइ चवे त उनखे मोटाईंदा